जी नाज़रीन, असीं हिन वक्त मौजूद आहियूं सुल्तानपुर भरिसां घणी आबादी वारे जेको आहे यूसी जूनास जे मेटर्निटी होम में, जिथे जेको आहे सो गवर्नमेंट तरफ़ां लखे रुपयनि जी लागत सां हिकु मेटर्निटी होम त क़ाइमु कयो वियो आहे, पर त उते जेको आहे सो अमले न हुजण जे करे मरीज़नि जे लाइ बेलाभ बणियल आहे। असां वैक्सीनेटर आहियूं। असांजो कमु आहे सुबुह जो सवेर अची करे पंहिंजो मूवमेंट बुक हूंदो आहे, उन ते लिखी करे ॻोठनि में हलिया वेंदा आहियूं। असांजा हे प्लान वग़ैरह लॻा पिया आहिनि, कोई विज़िटर बि ईंदो असांजो हे प्लान ॾिसंदो उन हवाले सां। असांजी बिल्डिंग ठही आहे 2007-08 में, 2011 में स्टार्ट थी आहे। 36 जो हिते अमलो आहे, डॉक्टर डॉक्टराणियूं वग़ैरह, लेकिन हिते कुझु बि न आहे, बुनियादी सहूलियत न आहे। अगरि हे डिलीवरी डॉक्टराणी हिकिड़ी हुई, उन जी हाणे हितां बदिली थी आहे, त उन्हनि जो स्केल वधी वियो, उहे हितां जेको आहे बदिली थी आहे। इन शइ जी मूंखे ख़बर न आहे छा सिस्टम आहे हिननि जो, बाक़ी जेको आहे मूंखे इहा ई ख़बर आहे त बाबा हिते जेको आहे डॉक्टराणी 6 महीना खां अॻु में हुई, जेका हींअर हितां बदिली थी। सो हिते काई मौजूदगी न आहे, न के डॉक्टर जी आहे, न अमले जी आहे, न दवाई न फर्नीचर ई आहे। हितां जो एम्बुलेंस ॿुधण में अचे पियो त सखर अस्पताल में आहे, जनरेटर पनवाकल में आहे, बाक़ी जेको अमलो आहे उहो ईअं सम्झो बादशाह आहे। लेकिन हितां जो माण्हू राति जो 10 बजे बीमार थो थिए त उनखे जेको आहे पनवाकल ताईं पहुचाईंदे हू रस्ते में दम धणी हवाले करे छॾे थो पियो। सो असां आला अख़्तियारनि खां वज़ीर आला सिंध खां इहो ई मुतालबो कंदा त महिरबानी करे ख़ुदा रा सिंध जो जेको आहे सो पंहिंजो हेल्थ जो जेको आहे कुझु न कुझु ॾिसो। हिन आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त हिते अमले खे ड्यूटी जो पाबंद बणाए खेनि इलाज जूं सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। कैमरामैन टीम सां गॾु महमूद महर, सिंध टीवी न्यूज़, सुल्तानपुर।